अस्सलाम वालेकुम वेलकम सारा पर एनसाइक्लोपीडिया चाला खुश आहियो पेसैया हाणे पाण एक्सरसाइज 6.3 कंदासीं जेको यूनिट 6 डायरेक्ट एंड इनवर्स वेरिएशन क्लास 7th में। ठीक है, इनमें जेको कुछ कमेंट्स अचनि पिया त बाबा ही एक्सरसाइज ज़रूर करायो, इनमें कंहिं त प्रॉब्लम भी कमेंट कया हुआ। असल में हकीकत इहा त तेसि ताईं को भी मां या तव्हां तेतर कुछ भी नथा सीखी सघूं जेतर असां में कॉन्फिडेंस लेवल न हूंदी। पंहिंजो दिल चवंदो ऐं पाण में कुछ न कुछ खुद एतमादी हूंदी तॾहिं पाण सीखी सघंदा। ऐं ॿियो वरी ऑब्जर्वेशन ऐं एनालिसिस, पाण पंहिंजे दिमाग़ सां कुछ सोचूं त सही। जॾहिं पाण पंहिंजे दिमाग़ सां सोचणु शुरू कंदासीं त हर प्रॉब्लम सफ़ा सवलो थी वेंदो। ज़रूर तव्हां पंहिंजी तरफ़ां फुल कोशिश कंदा कयो ऐं पंहिंजे पाण ते एतमाद कयो त तव्हां करे सघो था हिसाब, त पोइ को मसलो ई न रहंदो। ठीकु आहे, हाणे पहिरियों जेको आहे इनमें पाण कंदासीं, मां ही सॼा ॾिठा आहिनि, बाक़ी जेका चेंज आहिनि हू पहिरियों ऐं पंजो। इनमें छा थो चए त 20 वर्कर्स कैन कंप्लीट हाफ ऑफ द वर्क इन अ सर्टेन टाइम। घणा वर्कर आहिनि? 20 अधु कमु पूरो करनि था हिकु मखसूस टाइम में। हाउ मेनी वर्कर्स आर रिक्वायर्ड टू कंप्लीट 3/4 ऑफ द वर्क इन द सेम टाइम। 20 माण्हू आहिनि, हुननि अधु कमु कयो आहे। ठीकु आहे, टाइम पाण खे हुननि चई छॾिया त हिकु सर्टेन टाइम। हुन खां पोइ माण्हू हुननि पुछियो आहे त घणा माण्हू 3/4 कमु कंदा। हाणे ॾिसो त 1/2 हाफ छा हूंदो आहे? 1/2 ऐं 3/4 घणो हूंदो आहे? 3/4। ठीकु आहे, 1/2 मतिलबु अधु, 3/4 जो मतिलबु हूंदो आहे त 75%। 3 हिसा कम मतिलबु 0.75 हूंदो आहे 3/4। हाणे ॾिसो, जेकॾहिं माण्हू वधनि था, ही जेका माण्हू आहिनि 20 हू अधु कमु कनि था, त हाणे हिते कमु वधीक थिए थो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू बि वधिया हूंदा, छो जो हुन साॻे ई टाइम में ही कमु कयो आहे त माण्हू वधिया हूंदा। ठीकु आहे, कमु जेको आहे हू थियो जेको कमु आहे हू वधीक थियो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू बि वधीक थिया हूंदा। हाणे कमु ऐं माण्हुनि जे विच में कहिड़ो रिलेशन थियो? डायरेक्ट रिलेशन थियो। ठीकु आहे, कमु वधीक थियो आहे साॻे टाइम में, त हिन जो मतिलबु आहे माण्हू वधिया आहिनि। कमु वधीक, माण्हू वधीक, हिन जो मतिलबु आहे डायरेक्ट रिलेशन आहे। त पाण हिते ई डेटा क्लिक कई आहे। 20 माण्हू अधु कमु कनि था ऐं घणा माण्हू 3/4 मतिलबु 3 हिसा कमु करे था वञनि। हाणे ॾिसो, कमु घणो हिते अधु थियल आहे, हिते 3 हिसा थियल आहे, त कमु वधियो आहे त हिन जो मतिलबु आहे माण्हू बि वधणु खपनि, छो जो टाइम पाण वटि साॻियो आहे। मतिलबु हिकु ॾींहं में जेकॾहिं 20 माण्हू अधु कमु कनि था त घणा माण्हू 3 हिसा कमु करे वेंदा, मतिलबु 75% करे वेंदा, त हिन जो मतिलबु आहे माण्हू वधीक आहिनि। त हाणे हिते ई डायरेक्ट रिलेशन थियो। सही आहे, त तीर भले उबता हणो या सुबता, बाक़ी हिकु ई साइड जानदो, मतिलबु या ॿई हेठि हणो या ॿई मथे। हाणे पाण खे ख़बर आहे जितां तीर शुरू थींदो आहे हू पहिरियों लिखिबो आहे x/20, ही बराबर जी साइन, वरी 3/4 रेशो 1/2। हेसि ताईं त अॻे तव्हांखे ईंदो आहे, सॼो ई ईंदो आहे। त हाणे छा करिणो? पाण खे ख़बर आहे त हिननि एक्सट्रीम्स हुननि खे पाण ज़रब कंदाऊं ऐं मीन्स खे पाण ज़रब कंदाऊं। हाणे पाण हिन खे ज़रब कयोसीं, एक्स खे ज़रब कयोसीं 1/2 सां, त हीअ x/2 थी वियो। ठीकु आहे, ऐं हीअ 20 खे पाण ज़रब कयोसीं 3/4 सां, त हीअ घणो थियो? हाणे 20 जो टेबल घणे भेरे, चेन जो टेबल घणे भेरे थो लॻे? 20 ते 5 भेरे, 1 चौक चौक 5 चौक 20। ठीकु आहे, हाणे मतिलबु हीअ सिम्पलीफाई थी वियो। 5 खे 3 सां ज़रब कयो त हीअ 15 थिया, हीअ 15 ऐं हिते x/2 आहे। हाणे ॾिसो, हिते x खे डिवाइड थो करे 2, मतिलबु 2 डिवाइड में आहिनि, त हिन पासे ईंदा त छा थी वेंदा? ज़रब में थी वेंदा। त मतिलबु जेको x थींदो, x छा जे बराबरि थींदो? 2 हिन सां ज़रब थिया त हीअ 3 थी विया।
मतिलबु जेकॾहिं 3 माण्हू हूंदा त साॻे ई टाइम में हू घणो कमु करे वेंदा, कम जा 3 हिसा पूरा करे वेंदा, मतिलबु 75% हू कमु करे वेंदा। 20 माण्हू हूंदा त उन्हनि 50% कमु कयो, त जेकॾहिं 3 माण्हू हूंदा त हू 35% कमु करे वेंदा। उमेद आहे सम्झ अची वेंदो। हाणे जेको 5हों सुवालु आहे साॻी एक्सरसाइज़ मां, हू बि ईअं ई आहे। हुन में छा पुछियो अथनि त जेकॾहिं 5 माण्हू हिकु कमु 1/3 कनि था, हिकु कम जो 1/3 कनि था, त 7 माण्हू हूंदा त हू घणो कमु कंदा टाइम साॻे में। हीअ स्टेटमेंट तव्हां ॾिसी वठिजो भले, टाइम साॻे में ही पाण खे करिणो आहे। हिन में बि ॾिसो त 5 माण्हू आहिनि, 1/3 कमु कयो अथनि। हाणे माण्हू वधिया आहिनि खुटिया आहिनि, 5 हुया त हिते 7 थिया आहिनि, त मतिलबु त कमु बि वधंदो। ठीकु आहे, माण्हू वधिया आहिनि, टाइम छो जो पाण वटि हिकु ॾींहुं आहे, फ़र्ज़ु कयो हिकु ॾींहुं आहे पाण वटि, या जेतिरो बि आहे, बाक़ी ॿिन्ही कंडीशन्स में टाइम हिकु जेतिरो आहे। त हिते 5 माण्हू हुननि 1/3 कमु कयो आहे, त हिते 7 माण्हू आहिनि, टाइम साॻियो ई आहे, त हू घणो कमु कंदा, हू मतिलबु वधीक कमु कंदा। हिते छा थियो आहे, माण्हू वधिया आहिनि त कमु बि वधणु खपे। ठीकु आहे, हिन करे ही बि डायरेक्ट रिलेशन आहे, भले तीर हेठि हणी वठो, को मसइलो न आहे, मतिलबु तीर ॿिन्ही साइडनि खे हिकु जहिड़ा हुअणु खपनि, डायरेक्ट रिलेशन। हाणे जितां बाक़ी यादि छा रखिणो आहे, जितां तीर शुरू थियो हू पहिरियों ॾियणो आहे। 5 खां हितां तीर शुरू थियो आहे त 5:7 बराबरि आहे 1/3 रेशियो x। ओके थी वियो। हाणे पाण खे ख़बर आहे, पाण एक्सट्रीम खे एक्सट्रीम सां ज़रब कंदा आहियूं ऐं मीन्स खे मीन्स। ही 5x थी विया, हिननि खे ज़रब कयोसीं त ही 5x थी विया, ऐं ही 7/3 थी विया, ही हिन सां ज़रब थियो 7/3। पाण खे खपे छा, पाण खे ख़ाली x खपे, ख़ाली x खपे। हाणे ही 5 हिते छा ज़रब थियनि पिया, त हिन पासे वेंदा त डिवाइड थी वेंदा, 7 भाङे, हलो हिन खे ईअं डिवाइड में न रखी वठो, ही डिवाइड। हाणे पाण ख़बर आहे छा थींदो आहे, जॾहिं डिवाइड थींदो हूंदो आहे त हू उबतो थी वेंदो आहे, साइन ज़रब जी थी वेंदी आहे, साइन ज़रब जी थी वेंदी आहे, 7/3 ज़रब जी साइन थी वई, ही 5 थी। हाणे ही छाजे बराबरि थियो, ही बराबरि थियो, पाण हाणे सिधा ज़रब करे वठंदा, 7 खे ज़रब कयोसीं 1 सां त 7 थिया, 3 5 15, मतिलबु x जी वैल्यू पाण वटि छा आई, x बराबरि आहे 7/15 जे। मतिलबु त जेकॾहिं 7 माण्हू हूंदा त हू कमु घणो कंदा, 7/15 7/15 हू कमु कंदा। ठीकु आहे, को मसइलो आहे हिन में, उमेद आहे हाणे को बि मसइलो न रहियल हूंदो। त वरी ॻाल्हि मां रिपीट कयां पियो त प्रॉब्लम खे ॾिसो, हुनजी नेचर खे ॾिसो, सभु सवला आहिनि, सिर्फ़ु तव्हां फील कयो त ही प्रॉब्लम सवलो आहे, बाक़ी जेकॾहिं चवंदो त ॾुखियो आहे त हू प्रॉब्लम ॾुखियो ई रहंदो। उमेद आहे सम्झायो हूंदो, को बि मसइलो हुजे कमेंट करे पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। मिलंदा नई वीडियो में, ख़ुदा हाफ़िज़।